तमाम बड़ो अफसोस न हलाल जी खबर न हराम जी खबर न जायज जी खबर न नाजायज जी खबर न कुरान पढ़ियो न हदीस पढ़ियो न अरबी तो जाने न फारसी तो जाने न कहीं आलिम सां सोबत कई न कहीं अल्लाह वारे जी सोबत कई वो बिस्तरे से बैठो ओताक में बैठो दुकान ते बैठो होटल ते बैठो दीन ते बैठो बस इस्लाम जे बारे में वेठो फतवाऊं ॾींदो पोइ पंहिंजो बि ईमान जट त ॿुधण वारनि जो बि ईमान जट। दुनिया में अणसिखरायत खे तव्हां का शइ नथा ॾियो त पोइ दीन का मामूली ॻाल्हि आहे जो जेको अचे सो बसि फतवाऊं वेठो लॻाए जेको अचे सो पंहिंजे मुंहुं वेठो ॻाल्हाए न मुझा अदड़ा न मुझा भा मुसलमान मुखे खबर आ तू मुसलमान आई तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चयो आ तो ते अल्लाह जो करम आ जो रब करीम जी जात के इस्लाम में दाखिल कयो आ पर तोखे हक ना है जो दीन के मामले में बहस कर या दीन के मामले में नजरियो कायम कर या दीन के बारे में तू फतवा दे वो तुझो कम ना है वो आलिम जो कम जन के खुदा तबारक व तआला कुरान पाक ऐं हदीस पाक जो इल्म दिनो आ उन्हीं ते तवी पांजे जिंदगी के मामले के हलण सिखारियो कहीं भी मसले में मुझी पौधा क्यों बाजार में भी बहस न सदा कयो कहीं भी मसले में मुझी पो तो पांजे तरफ का फतवा न ॾींदा कयो छाजे करे त दीन जे मामूली का मामूली नंढड़े का नंढी ॻाल्हि खे जेकॾहिं तव्हां ग़लत बयान करे विधो त अल्लाह नाराज़ अल्लाह जो रसूल भी नाराज़। मेहरबानी करे मुझे तव्हांखे नसीहत अल्हम्दुलिल्लाह ने तवाजे इलाके में खोड़ आलिम दरवेश बुजुर्ग मदरसा दीन जो कम हले पर ही मुंह मिस्किन जी तवा सभई गाल याद रखियो जै जी तवा के शरीयत पाक जे मामले जी खबर ना है उन जे बारे में जुबान असुर न खोजो बंद करे वेही रहो तवा का को पूछे बाबा मुखे खबर काने हलो त के आलिम खां हली पुछो वो आलिम जेका फतवा जे तवा उनते अमल कजो हु कुरान पाक में ऐं हदीस पाक में जानी लो बाकी पांचे मोए फतवाऊं नहीं एक अगे नमाज को न पढ़ो रोजो को न रखो हज को न कयो ज़कात को न देओ दीन में अगे ही कमजोर थोरो घणो जो को ईमान आ ओ भी वरी गलत फतवा दे ओ भी लोड़े चयो बाकी छा बचंदो अदा इन जे करे तवाजे ला असा जे ला जरूरी है तो जी अल्लाह जो कुरान फरमाए ये इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए उन मुताबिक अमल कबो बाकी जे करे असा जे ज़हन में असा जे दिमाग में असा जे सोच में कि गलत गालियों वेठियूं आहिनि भली तुझी उम्र 50 साल 60 साल 70 साल 70 साल का वठी को गलत अकीदो तो जे दिमाग में वेठो आ पर अज जनी अल्लाह जो कुरान बुधी त सब गालियों छडे अल्लाह जे कुरान जे कढ लगी पई छो त कुरान शरीफ तवाजे असा जे इस्लाह जे लाया असा जे सुधारे जे लाया जेकॾहिं तो जे दिमाग में का गाल गलत वेठल तो कुरान ॿुधण खां पोइ गलत ॻाल्हि कढी छॾ ऐं उन्ही ॻाल्हि ते भरोसो कर जंहिंखे अल्लाह तबारक व तआला बयान थो फरमाए। मां तव्हांजो घणो टाइम कोन थो वठां मूं जेके आयत तिलावत कयूं अॻ में तव्हांखे उन्हनि जी माना ॿुधायां माना खां पोइ उन जो तफ़सीर खां पोइ कुझु मसइला बस बरकत खातर अचो तो तवा सा गंजी सोने मदीने वाले साईं ते दुरूद पढ़ो सलात पढ़ो गंजी उन खां बाद में तवा आयत दी माना बुझो सभई चओ सल्लल्लाहु अलैका या
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जमात बैठी आ पर बीठी भी आए पर मां समझा तो नसीराबाद में दुरूद ते का पाबंदी आ या लड़ी था जो जेको भी नबी जो उम्मती कलमे पढ़ण वारो सब चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी टियों दफ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालुहु मनवालो पांजे पाक कलाम इरशाद फरमायो वसयुजन्नबुहुल अतक़ल्लज़ी युती मालहु यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ा वजह रब्बिहिल अअला वलसौफ यर्दा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत इरशाद फरमायो वसयुजन्नबुहुल अतक़ल्लज़ी युती मालहु यतज़क्का अन करीब हो वक्त ईंदो जल्दी हो वक्त ईंदो। अल्लाह ताला तो फरमाए जल्द वक्त अचण वारो आ। या ढम ढम लाए चाची गाल कभी तो भत फिको आ पुलिस ठिकाने जा मुखे तो खबर पई तो हेडो परचो कढियो डीपीओ साहब वही इंतजाम संभाल जो मौलवी कुरान पढ़न तो परमिट वठो लाउड वजायो तो परमिट वठो जे मौलवी बगैर परमिट जे लाउड वजाए तो जेल में मोकिलियो। बाकी खदड़ा पिया नचन लाउड पिया वजन तो पुलिस जे कन ते जूअ ई कोई। मां अर्ज कया थो जेका इंतजामिया जो कोई माण्हू हुजे मुझो लेके अर्जा त मेहरबानी करे 5 मिंटन में इहो बंद करायो जे न त असां सॼा माण्हू उथी रोड ते धरणो हणंदासीं। अब मूंसां गॾिजी धरणो हणंदो फेणा का फज़ीलत का मुसीबत। असी कुरान पढ़ो तो परमिट वठो लाउड न बजायो न जेल में हणंदासीं होॾे कंजर पिया नचन तो ते पुछण वारो ई कोई कोन्हे। कलाक पिया तव्हां चुप कई वेठा हो पुछो तो कम थी कुछ तो बोलो तो कलाक ॿिया बि गुज़री वेंदा सीधो कुझु बि बोलो। मां तकी रखियसि हिन कदुर केसि या बंदि न थींदी। का फजीलत का मुसीबत तवाजी परमिट आ तवाजी के इजाजत नामो आ ता इजाजत नामे सा था जलसो पे उन्हन के इजाजत नामो आहे तो वजायो अब अथन पूछो था वजह छो जोर आ इस्लाम के जोर आ शैतान के जोर कोने। सबै जाओ सल्लल्लाहु अलैहि
इल्लल्लाह नारे तो सल्लल्लाहु अलैहि दोस्तों अजीजों मुसलमान भाइयों अल्लाह ताला इरशाद फरमायो वसयजल्लतुल अतक़ल्लज़ी युती मालहू यतज़क्का जल्दी उहो वक्त अचण वारो आ जल्द उहो टाइम ईंदो जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तमाम वॾे परहेज़गार शख्स खे जहन्नम जे बाहि खां परे रखंदो। बंद थी वियो न? हा शाबस हुजे बंद कराइण वारा तव्हां बि शाबस था चओ। हा शाबस अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो अल्लज़ी युती मालहू यतज़क्का ओहो सभिनि खां वधीक परहेज़गार माल तो अल्लाह जे राह में ख़र्च करे इन जे लाइ तो माल ख़र्च करे त पाण खे भी पाक बनाए त माल खे भी पाक बनाए। वमा लिअहदिन इंदहू मिन निअमतिन तुजज़ा अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो इरशाद फरमायो वमा लिअहदिन इंदहू मिन निअमतिन तुजज़ा जेको सभिनी खां वधीक मुत्तक़ी ऐं परहेज़गार उन जे मथां कहीं जो थोरो कोन्हे मता इहे समझो त माल खे ख़र्च थोरे लाहिण लाइ थो करे उन जे मथां कहीं जो बि एहसान नाहे इल्ला बितिग़ा वजहि रब्बिहिल आला माल खे ख़र्चो इन जे लाइ करे थो त अल्लाह राज़ी थी पवे। अल्लाह ताला फरमाए तो वलसौफ यरदा अन करीब इहो वक्त ईंदो जो मां अल्लाह तबारक व तआला उन मुत्तक़ी परहेज़गार बाने खे राज़ी कंदुसि। आयतन जी माना पूरी थी अल्लाह ताला फरमायो जल्दी वक्त अचे थो जल्दी वक्त ईंदो जेको सभिनी में वधीक मुत्तक़ी ऐं परहेज़गार आ उहो शख्स दोज़ख जे बाहि खां परे रखियो वेंदो जेको माल ख़र्च थो करे अल्लाह जे रज़ा जे लाइ इन लाइ ख़र्च नथो करे त को हुन जे मथां पंहिंजो थोरो आहे बल्कि इन जे लाइ माल थो खपाए त अल्लाह राज़ी थिए। अल्लाह ताला चवे थो मुंहिंजो वाइदो आहे मां इन मुत्तक़ी परहेज़गार खे क़यामत जे ॾिहाड़े राज़ी कंदुसि। अल्लाह सी नालो त कंहिंजो कोन खयो केरु हो कहिड़ो शख़्स हो अल्फा बे या केरु अल्लाह से कंहिंजो नालो नथो खणे अल्लाह ताला रुगो सिफ़तूं पार पता थो ॿुधाए सब खां पारी पारी उन जी निशानी आहे वसयुजन्नबुहुल अतक़ा अमा उनके ॾिसंदो त सारी कायनात में सभिनी खां वधीक मुत्तक़ी ऐं परहेज़गार अल्लाह ताला जल जलालहू मन वालो पंहिंजे कलाम पाक में बयान फरमायो इन्ना अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम
अवामा वधीक इज्जत वारो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वट ओहो तवामा इज्जत वारो ओहो जेको तवामा वधीक परहेज़गार हूंदो जेतिरो परहेज़गार हूंदो ओतिरो ख़ुदा खे वधीक प्यारो हूंदो इन बाने जी अल्लाह ताला रुगो वस्फ़ थो बयान करे तो अतका है अतका माना सब खां वधीक मुत्तक़ी ऐं परहेज़गार अल्लज़ी वो यूती मालहू जेको पंहिंजो माल ॾे थो यतज़क्का त जीअं मां पाण खे बि पाक कयां त पंहिंजे माल खे बि पाक कयां वमा लिअहदिन इंदहू मिन निअमतिन तुजज़ा उन्हीअ ते कंहिंजो बि एहसान कोन्हे मता समझो तो माल एहसान लाइण लाइ थो ख़र्च करे इल्लब्तिगा वजह रब्बिहिल आला जेकॾहिं माल ख़र्च करे थो त अल्लाह जे रज़ा जे लाइ थो करे वलसौफ यरजा जल्दी अल्लाह ताला उनखे राज़ी कंदो वो केरु आहे अवां खे इंतज़ार हूंदो ताला केरु आहे हे आयत कहिड़े टाइम ते लथियूं हुयूं वो केड़ो वक्त हो जॾहिं अल्लाह ताला इन आयतुनि खे रवानो फरमायो हो इनखे चइबो आहे क़ुरान करीम जो शान नुज़ूल शान नुज़ूल जी माना छा आहे हे आयत कहिड़े टाइम कहिड़े माण्हूअ जे बारे में लथियूं अचो तव्हां खे मां सोने महबूब करीम जे हदीस जी रोशनी में ॿुधायां त इहे आयतूं कॾहिं लथियूं हुयूं ऐं इहे आयतूं कंहिंजे शान में लथियूं हुयूं जो क़ुरान शरीफ़ में 1400 साल गुज़री विया अॼु बि मौजूद आहिनि इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं क़ुरान में मौजूद आहिनि असल ॻाल्हि हितां शुरू थी थिए हिनखे गौर सां ॿुधो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जीअं जो मक्के शरीफ में पाण नबूवत जो ऐलान फरमाइनि था त तमाम थोड़ा माण्हू हुया जंहिं जे सोने नबी पाक जे मथां ईमान आंदो हो तमाम थोड़ा माण्हू एतिरा थोड़ा हुआ ऐं एतिरा कमज़ोर हुआ जो ज़ाहिर ज़हूर मक्के पाक में शहर में हूंदा पर ज़ाहिर ज़हूर बैतुल्लाह शरीफ में वञी नमाज़ पढ़ी कोन सघंदा लिकी लिकी पंहिंजे घरनि में कुंडुनि में जबलनि जे गारनि में पंहिंजे घरनि जा दरवाज़ा बंदि करे त जी ॾिसनि न माण्हू ऐं कमज़ोरी जे करे थोरे तादाद जे करे ज़ईफ़ी जी करे दीन जे मामले में तमाम मज़बूत त हुआ पर ज़ाहिर कोन कंदा हुआ त असां अॼु थोरा घणा थींदासीं त इंशाअल्लाह ताला दीन खे बि ज़ाहिर कंदासीं उन ज़माने में मक्के जो हिकिड़ो मशहूर काफ़िर जंहिंजो नालो आहे उमैया बिन खल्फ अबू जहल त सभिनि जो ॿुधल आहे अबू जहल उतबो वलीद शेबो उन सां गॾु उहो वलीद सां गॾु उतबे सां गॾु शेबे सां गॾु उमैया बिन खल्फ बि वॾो काफ़िर हो उन वटि हिकिड़ो ग़ुलाम गुलाम जी माना छा है जे तवा अजकल पीड़ीअ तां बकरी खरीद करे ईंदा आहियो ढको खरीद करे ईंदा आहियो अमा हुन जा मालिक आहियो वणे वत विकिणी छॾियो वणे वत हुनखे कुही छॾियो अमा जी शइ आहे उन्ही अरबस्तान में उन्ही ज़माने में माण्हू बि विकामंदा हुआ पीड़ीअ ते माण्हू विकामंदा हुआ जंहिं बि कंहिं माण्हूअ खे ख़रीद कयो वो हाणे उनजी सॼी ज़िंदगी गुलामी ॾींदो या त पैसा ॾेई जान छॾाए न त मरंदो मरी वञे हुन वटि कमाईंदो रहे ऐं हुनजी मर्ज़ी हूंदी कंहिं ॿिए खे विकिणी ॾे त उहो विकामजी हलियो वेंदो हो उहो वरी टे हंधि विकिणे मर्ज़ी जो मालिक हो हुन वीचारे माने खे का ग़ुलामी खां पोइ हैसियत ई कान हूंदी उन उमैया बिन खल्फ जो ग़ुलाम हो जंहिंजो नालो हो हज़रत बिलाल
छा नालो सदा जोर सां हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु मक्के जो भी नाहे अरब भी नाहे हबश जे इलाके जो अरब खां बाहर मक्के जे शहर में हुन जो भाउ आहे न सौटो आहे न अज़ीज़ आहे न मिट्र अकेलो निडण को आहे हुनखे ख़रीद कयो आहे उमैये काफ़र हुन खां चयो बाबा पाणी भरे ईंदो उठ जे लाइ गाह कर न वेंदो हे बाबा खजूं मुंहिंजूं भरींदो खूह मां हेतिरा पाणी जा बोटा कढंदो सॼो ॾिहाड़ो उमैये जे कम में हूंदो हो उनखे का ख़बर कान्हे का बस धंधे में लॻो पियो हूंदो राति ॾींहुं उमैये जी ग़ुलामी में कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी हिकिड़े ॾिहाड़े हज़रत बिलाल जे कल्क ते मुंहिंजे मुस्तफ़ा जी ख़बर पहुती हिन माण्हूअ खे कंहिं ॿुधायो बाबा मक्के जे शहर में हिकिड़ो शख़्स जंहिंजो नालो आहे हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अल्लाह जो नबी तो पाण खे सॾाए ऐं हिकिड़ो दफ़ो जेको बि उनजी सोबत में वेंदो आहे पांजो अबाणो मज़हब हुन खां विसरी वेंदो आहे ऐं हुन सोणे नबीअ जो ग़ुलाम बणिजी वेंदो आहे इहा हज़रत बिलाल खे ख़बर पई माण्हू हमेशा नई शइ खे ॾिसण जा ख्वाहिश हूंदा आहिनि इहा नई शइ ॾिसूं सही आहे छा केरु आहे हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला खे अञा का ख़बर कान्हे बस ये ख़बर पस त हिकिड़ो जवान आहे फलाणो हुन जो नालो आहे ऐं जंहिंसां बि हिकिड़ो दफ़ो कचहरी कंदो आहे उनखे पंहिंजो ग़ुलाम बनाए छॾे हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला हिकिड़े ॾिहाड़े उमैये खे चयो उमैया तूं मुंहिंजो सरदार आहे मां तुंहिंजो ग़ुलाम आहियां मूंखे 2 कलाक वांदकाई जा खपनि था मूंखे टाइम ॾे त मां 2 कलाकनि खां पोइ तो वटां चयो ठीकु आहे तूं भली वञ उमैये खे कहिड़ी ख़बर त काॾे थो वञे हे पाणी भर हे उठ के जा होॾे हे 10 खजूं हिनखे पाणी पीआर 2 कलाक जा 4 कलाक हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु ओ गांव कयो उठन के पानी पियारियो खजर के पानी ॾिनो मालिक खां मोकिलाए सिधो नबी पाक जी दरबार में आयो जीअं जो मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटां ईंदो वियो सादड़ो आहे पेर बि उघाड़ा मथे ते बि लटो कोन्हे कपड़नि खे बि चटियूं लॻियूं पयूं आहिनि शख्स जो बि तमामु सादड़ो आहे अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलाम जी खिदमत में जीअं जो वियो कुर्बान वञा आमना जे लालता मुंहिंजे मुस्तफ़ा उनखे गिराटी पिजी करे पंहिंजे भर में वेहारनि था बिलाल जो तो मूंखे त सॼी ज़िंदगी में अबे भाइरनि माइटनि में एतिरो कुर्ब कोन ॾिनो जेतिरो ही जवान मूंखे कुर्ब थो वेही वियो हाणे अञा कुझु पुछे कोन थो ख़ामोशी सां महबूबनि जे भर में वेठड़ो आहे साईं पंहिंजे गुफ़्तगू में मशगूल कमल मुंहिंजो मुस्तफ़ा अल्लाह जे क़ुरान जो आयतूं पियो ॿुधाए पंहिंजे ग़ुलामनि खे कमल मुंहिंजो नबी पाक अलैहिस्सलाम पंहिंजूं हदीसूं वेठो बयान फरमाए हक़ जूं ॻाल्हियूं दीन जूं ॻाल्हियूं बिलाल जे दिल में अंदर दख़ल थींदो वियो मुंहिंजे महबूब करीम जे अख़लाक़ खे ॾिसी क़ुर्ब खे ॾिसी करे हज़रत बिलाल मुक़ामी वञे थो पियो दिल में सोची त महबूब पाक जमल ख़ैर जो वांदा थींदा त मां अर्ज़ु कंदुसि त मूंखे बि मुस्लमान बनायो अच्छा कपड़ा ॾिसी सब को माण्हू ॿिए जे लाइ उथी बीहंदो आहे वॾे माण्हू जी इज़त कंदो आहे पर
गरीब के परे खां हथ ॾियण लाइ माण्हू तैयार न हूंदो आहे। महबूब जी वरी आदत ई निराली, सदाई गरीबन के नवाज़ी। सोनो शाह अब्दुल लतीफ रहमतुल्लाह अलैह फरमाए तो सबई सुहागणियूं सबने में किचन हार पसण कारण प्रिय जे सबने कया सिंगार पर ढोल तनिय जे थार हेठा यूं हलजे। सबई सुहागणियूं सबने किचन हस पसण कारण प्रिय जे वॾा कयाऊं वस पर ढोल तनिय जे कस हेठा यूं हलजे। मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जी आदत हूंदी हुई हमेशा मुझो मुस्तफा करीम गरीबन जे मथा वधीक नज़र फरमाईंदा। बिलाल सबूरे के मुझे महबूब एड़ो तो कुर्ब ॾिनो, एड़ो तो हबीब उनखे पंहिंजो बनायो जो बटरे घड़ी वेई वेई जमल महबूब करीम हिकिड़े सां ॻाल्हि में मशगूल हा फार थिया तमल बिलाल के फरमाइन था अदा तू कीअं आयो आहे वो तुंहिंजो कमकार हुजे त ॿुधाए। पाण फरमाइन था तू पंहिंजी वाक़फियत कराए जैसे मुझो नालो बिलाल हबश जो है असल गुलाम ना है अबो ब आजाद मां ब आजाद अम्मा ब आजाद पर बदमाश जे वर चढ़स मुखे गिरफ्तार करे जी चोरी कबो आ ये अगवा करे खड़ी हिते मक्के जे मंडी में मुखे विकणी विया मुखे उमैये बिन खल्फ खरीद कयो आ मां हुन जो गुलाम आ उठ उठ गाह ॾींदो आहियां खूह मां पाणी कढंदो आहियां हुन जे खजन खे भराईंदो आहियां ऐं मुखे तव्हांजी ख़बर पई मां तव्हांजी ख़िदमत में आयो आहियां तव्हां मुंहिंजी दिलि ख़रीद करे चली आहे हाणे मुंहिंजी दिलि थी चवे त महिरबानी करे तव्हां मूंखे पंहिंजे दीन में दाख़िल कयो। नबी पाक अलैहिस्सलाम त उमैये खे सुञाणंदा पंहिंजे क़ौम जो रईस सरदार वॾो माण्हू मक्के जे नवाबन मां हिकिड़ो नवाब सनादी जे कुरैश हुजूर सही पाण आहिस्ता फरमाइनि था अबा बिलाल दीन जे तबलीग तालीम सिखारण जे लाइ मां वेठो आहियां पर सोच इन दीन खां पोइ ते इम्तिहान वॾो ईंदो छो त जेको तुंहिंजो न सरदार आहे यानी उमैया बिन खल्फ जेको तुंहिंजो वॾेरो आहे उहो मुंहिंजो बि जानी दुश्मन आहे त मुंहिंजे दीन जो बि जानी दुश्मन आहे। उनखे जब न ख़बर पइजी वई त तूं मूं वटि आयो आहे मुस्लमान बणियो आहे त तुंहिंजी खल ई लाहे छॾींदो तुंहिंजी मानी त बंदि कंदो तोखे मारे मारे अंधो करे छॾींदो तुंहिंजी मर्ज़ी मां त तोखे कलमो पढ़ायां थो तुंहिंजी मर्ज़ी आहे पर इहा ॻाल्हि तोखे ॿुधाए छॾियां सुभाणे चवे त सेठा मूंखे ॿुधायो बि कोन को त तोखे बचण वारनि ते को इम्तिहान बि ईंदो आहे। हज़रत बिलाल सोचे चवे तो क़िबला तव्हां मूंसां सौदो कयो छा कयो था नबी पाक अलैहिस्सलाम फरमायो केड़ो तोसां सौदो कया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां मूंसां सौदो इहो कयो त दुनिया जूं तकलीफ़ूं सूर मां खणण जे लाइ तैयार आहियां ओ आमना जा लाल क़यामत जो बार तूं खणजा।